अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़े जी ॻाल्हि आहे त हज़रत सैयदना मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह फ़क़ीरनि खे फ़रमायो त हिकु बादशाह हुयो। बादशाह हिकिड़ी ख़ूबसूरत बाग़ ठारायो, उनमें मालात, वण, ॿूटा, ख़ूबसूरत वण ऐं मेवा, हर मेवा उनमें तयारु रखायईं ऐं उनमें बहितरीन ऐं ख़ूबसूरत जयूं पिणु तयारु कयईं। उन्ही जयुनि में ख़ूबसूरत औरतूं रखियईं, ख़ूबसूरत मर्द रखियईं ऐं ख़ूबसूरत दरियूं दरवाज़ा उन महालातनि वांगुरु उनखे ठारायईं। बादशाह ख़ूबसूरत बाग़ ठारायो, उनमें तरह तरह जा मेवा, तरह तरह जा गुलज़ारियूं, तरह तरह जा घर, तरह तरह जूं नेरियूं कोठरायूं। पीर साईं फरमाइनि था त उन बादशाह हुकुम कयो त मां इन बाग़ में लुकी वेंदुमि ऐं इन बाग़ में लुकण खां बाद अव्हां मूंखे ॻोल्हिजो। बाग़ तयारु थी वियो, बादशाह उन में वञी लुको, पर्दनि में लुको। हुकुम हुयो बादशाह जो त मूंखे ॻोल्हो। त बादशाह खे ॻोल्हण लाइ बादशाह जी राय हुई, जेकी अवाम हुई उहा बाग़ में घिरी। बाग़ में घिरण सां उन्हनि छा ॾिठो त ख़ूबसूरत वण, ख़ूबसूरत बाग़ात, ख़ूबसूरत औरतूं, ख़ूबसूरत घर ॾिसी करे उन्हनि जी दुनिया ई मटिजी वई। पीर साहब फरमाइनि था त जंहिं महिल उहे बाग़ में पुॻा, उन्हनि ॾिठियूं औरतूं त कुझु औरतुनि जी कॾ लॻा, कुझु ज़ेवरात जी कॾ लॻा, कुझु खज़ाने जी कॾ लॻा। इन में जेका सफ़ा बेकार क़िस्म जा ऐं चंडरा माण्हू हुआ, उहे औरतनि, खज़ाननि जी, माल मेड़नि जी कॾ लॻा ऐं कुझु अहिड़ा बि हुआ जेका माल बि मेड़नि पिया ऐं बादशाह खे बि ॻोल्हनि पिया। ईअं कंदे कंदे हिकिड़ा अहिड़ा हुआ सिर्फ़ु जेका बादशाह जी ॻोल्हा में हुआ, जेका बादशाह जा ख़ासि माण्हू हुआ, बादशाह जा वफ़ादार हुआ, उन्हनि सिर्फ़ु बादशाह खे ई ॻोल्हियो। ईअं कंदे कंदे शाम थी वई त शाम ताईं कंहिंखे बि बादशाह न लभो। त छा थियो जो शाम जे मग़रिब जे टाइम बादशाह पाण ॿाहिरि निकिरी आयो ऐं निकिरण सां ई पंहिंजे ख़ासि यानी बादशाह जा जासूस रखियल हुआ त मूंखे केरु ॻोल्हींदो आहे ऐं केरु न ॻोल्हींदो आहे, उहो सारी डिटेल अची वई। त बादशाह छा कयो त जिन्हनि बादशाह खे न ॻोल्हियो उन्हनि जी लाइन अलॻि बणायईं, जिन्हनि ॻोल्हियो बि ऐं चंडरियूं बि कयूं, यानी औरतुनि जी बि कढ हुया ऐं खज़ाननि जी बि कढ हुया, त बादशाह उन्हनि जी बि लिस्ट धार अलॻि करे करे ठवाई। ऐं उन खां बाद में बादशाह उन्हनि जूं बि लिस्टां तयारु करायूं जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बादशाह खे ई ॻोल्हण में मसरूफ़ हुआ। सो बादशाह हुकुम ॾिनो त हाणे सभु लिस्टां तयारु करे इन सॼनि खे लाइननि में बीहारियो। पोइ जेके बादशाह खे ॻोल्हण में हुआ त बादशाह उन्हनि खे उहो बाग़ ॾिनो, उन बाग़ में मालात जेका ठहियलु हुआ, घर ठहियलु हुआ, उहो बादशाह उन्हनि खे ॾिना ऐं औरतूं बि उन्हनि खे ॾिनियूं। ऐं हिकिड़ा जेका हुआ जिन्हनि ॻोल्हियो बि न बि ॻोल्हियो, मिसाल तौरु दुनिया जी कढ लॻा, उन मालातुनि जी कढ लॻा, त बादशाह चयो अधु हिननि खे हिसो ॾियो ऐं अधु न ॾियो उन्हनि, यानी थोरो ॾियो पर सफ़ा न हूंदे जे बराबरि बि ॾियो। हिकिड़ा हुआ जिन्हनि सफ़ा ॻोल्हियो ई कोन, त बादशाह हुकुम कयो इन्हनि सारनि खे क़तलु करे करे जेको आहे इन बाग़ को कढी ॿाहिरि क़तलु करे छॾियो। त अलाह तबारक व ताला जल जलालहू ही दुनिया बि ईअं ई क़ाइमु कई आहे त हीअ दुनिया बि उन बाग़ मिसाल वांगुरु आहे। जेको अलाह जी राह में अलाह खे ॻोल्हींदो, अलाह जी तलाश में निकिरंदो त रब ताला त उनखे मिलंदो। मिसाल तौरु हिते दुनिया में बि उहो ई साॻियो कमु आहे, माल मिल्कियत दौलत आहे। हिकिड़ा अहिड़े ई आहिनि जेके सिर्फ़ु माल मिल्कियत मेड़नि जी कढ आहिनि ऐं हिकिड़ा आहिनि माल मिल्कियत बि हूंदी आहे ऐं अलाह अलाह बि कंदा आहिनि। हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके सफ़ा ॾींहुं राति अलाह जी बुज़ुर्गी में बयानु हूंदा आहिनि, उहे ई रोज़े धणी वारा आहिनि जिन्हनि खे मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह चयो वेंदो आहे। इहे उहे बुज़ुर्ग आहिनि जिन्हनि अहिड़ियूं करामतुनि वारियूं ॻाल्हियूं ऐं बहितरीनु ॻाल्हियूं ॿुधाए असांजे ईमान खे ताज़ा कयो। उमेदु आहे त संगत खे हीउ मुंहिंजो बयानु पसंदि ईंदो ऐं हिन खे अॻिते लाइक सब्सक्राइब ऐं शेयर कंदा। हीउ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे।